असां बिल्कुल उम्मीद है ख़ैरियत सां हूंदो। टाउन चेयरमैन साईं हसन मुर्तज़ा शाह असां गॾु आहिनि ऐं पुछंदासीं त अॼु जो हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम जेको हर साल साईं मटियारी वारनि खे तोहफ़ो ॾींदो आहे उन जे बारे में बि ऐं कुझु ॿियूं बि ॻाल्हियूं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। ठीकु आहियो सर? ख़ैरियत आहे? पहिरीं त सर तव्हांखे मुबारकूं। तमामु बहितरीनु प्रोग्राम हर साल वांगुरु ज़ाहिर मटियारी जी आवाम खे तव्हांजी तरफ़ां हिकिड़ो तोहफ़ो आहे। अच्छा, इहो आइडियो सर कीअं आयो इन तरह जे प्रोग्राम जो? पहिरीं त इहो असांखे ॿुधाइजो सर। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। साईं आइडिया जे जेसिताईं ॻाल्हि आहे त हूअं असां मुस्लमान आहियूं अल्हम्दुलिल्लाह, ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजो तालुक़ जंहिं घर में छो अल्हम्दुलिल्लाह उन सॼी उमिरि असां चाचा साईं पंहिंजे बाबा साईं खां सॼी उमिरि असां इहे आका जा मीलाद ॾिठा। त अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी मुंहिंजे दिलि में बि हिकिड़ी ख़्वाहिश हुई त अगरि मूंखे अलाह साईं जी तरफ़ां हिकिड़ो मौक़ो मिलियो आहे, चल हीअ अलाह साईं जी तरफ़ां ई अमानत आहे मूं ॾे। अॼु मूं ॾे आहे, सुभाणे खे ॿिए ॾे हूंदी। त जेका रबीउल अव्वल जी असांजी फर्स्ट मीटिंग मुंहिंजी थी हुई हिते, त आलम उन में आया हुआ जो उलमा सगोरा मटियारी जा हाफ़िज़ ऐं साईं हाफ़िज़ बिशारत साहिबु। त मूं हुन सां हिकु डिस्कस कयो त मूं चयो मटियारी खे पाण नई शइ ॾियूं, उन लाइ मुंहिंजे ज़हन में कवाली आहे, अवां जे बारे में छा था चओ? उन सभिनी मूंखे मुंहिंजे हिन फ़ैसिले ते यस कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो माना हिकिड़ो चयो आका जा मीलाद त साईं हलंदा रहनि ऐं उहा हलंदा रहंदा जेसीं ताईं क़यामत खां पोइ बि हलंदा, क़यामत खां पहिरीं बि हलनि पिया, ऐं आदम अलैहिस्सलाम खां वठी मुंहिंजे आका जो मीलाद हले पियो। सो उहो त हलंदो रहंदो। बट कवाली की नई शइ हुई त मटियारी वारनि खे बि हिकिड़ो गिफ्ट मूंखे ॾियणो हो, त हिकु अहिड़ो इवेंट करियां जिते नंढा वॾा पोढ़ा पका सभु आका जी सनाख़ानी में पार्टिसिपेट कनि, हिसो वठनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह ही मुंहिंजो 4 साल आहे। अल्हम्दुलिल्लाह असां माशाअल्लाह मटियारी जी आवाम जे तरफ़ां रिस्पॉन्स बि तमामु अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। सर थोरो अची था वञूं मटियारी जे इशूज़ ते। हींअर आउं सम्झां थो स्प्रे जो टाइम आहे, मच्छरमार आहे, मखमार स्प्रे आहे, जेके बि थियंदियूं थोरो उन ते अमेंडमेंट थिए न पई, या ईंदड़ अञा टाइम आहे उन में थोरो इन जे बारे में असांजी आवाम ॼाणणु चाहे थी सर। जी साईं। अच्छा साईं, इहो जेको तव्हां मच्छरनि जो स्प्रे पिया चओ, उहो साईं असां माना इहो ऐं सम्झां थो जॾहिं मूं इहो मच्छरनि जो स्प्रे शुरू कयो हो त पूरे डिस्ट्रिक्ट में पहिरीं टाउन कमेटी असांजी हूंदी आहे जेका असां हमेशह इन जो आगाज़ कंदा आहियूं पहिरीं। ऐं इहो साल में हिकु चकर न, इहो साल में 2-3 चकर असांजे थींदो आहे। हिन दफ़े थोरी लेट असांजे इन करे थी आहे त असांजी थोरी मशीन में हिकिड़ो इशू अची वियो आहे, त उहा मशीन असांजी रिपेयर थी पई ऐं जे अलाह साईं चाहियो त परीं असां इंशाअल्लाह ताला स्प्रे शुरूआत करे छॾींदासीं। पोएं साल सर तव्हां सां मुंहिंजी ॻाल्हि थी हुई, मूंखे अञा ताईं यादि आहे त हिकिड़े पार्क जे बारे में अवां ज़िक्र कयो त उहो जल्द मटियारी जी आवाम खे असीं ॾींदासीं। उन ते भला अमल थी नथो ॾियो, इन जी भला का वजह सर? साईं मुंहिंजा उहो जेको मां पब्लिक पार्क जेको तव्हां चओ था, उहो बिल्कुलु मुंहिंजे ऑफिस सां बिल्कुलु गॾोगॾु आहे, बराबरि आहे। ऐं तव्हांखे बिल्कुलु उन लाइ इहो अर्ज़ु कंदुसि, रिक्वेस्ट कंदुसि त तव्हां सुभाणे डे टाइम ते अचो ऐं तव्हां सॼो पार्क विज़िट कराइण। जेको जेको असांजो कमु हले थो पियो, कमु हलियो आहे उन ते बिल्कुलु कमु हले पियो साईं। कमु हाणे आख़िरी स्टेजिस में ई आहे, त जीअं मुंहिंजे अलाह साईं चाहियो त हिन ईयर जे एंड में असां इंशाअल्लाह मटियारी वारनि जे लाइ इहो पार्क खोले छॾींदासीं। आख़िरी सर हिकिड़ो ॿ सवाल, काउंसलर्स ते अची था वञूं, पंहिंजा मेन जेके कुझु काउंसलर्स आहिनि उहे ॾिसण में बि नथा अचनि ऐं वर्किंग जे हिसाब सां सैलाबी सूरत हाल ई उन में बि असांखे नज़र न आया। इशूज़ छा आहिनि भला? कुझु इख़्तिलाफ़ात आहिनि, क्या ॿिए इशू आहिनि, या मीडिया में नथा अचनि हूअं कमु कनि पिया? अच्छा साईं, हाणे उन इहो आहे त सभ खां पहिरीं त आउं इहो अर्ज़ु करियां त को बि काउंसल सां मुंहिंजो काउंसलर सां को मुंहिंजो इख़्तिलाफ़ कोन्हे। अगरि इख़्तिलाफ़ हुजे हा त पीपुल्स पार्टी जे काउंसलर खे वाइस चेयरमैन सां न करिणो आहे। सही ॻाल्हि। त मूं इहो ई हिकु मैसेज ॾिनो हो त बाबा पार्टी हूंदी आहे इलेक्शन खां पहिरीं, इलेक्शन खां पोइ जंहिंमहिल काउंसिल में ईंदा आहिनि पाण थी वियासीं सभु मटियारी वारा। मटियारी जो मसइला तॾहिं हल थिया जॾहिं सभई पार्टीज़ वन पेज ते असां हूंदासीं, ऐं अल्हम्दुलिल्लाह उहो असां मैसेज ॾिनूं। अच्छा, उन खां पोइ अॼु जेका ॻाल्हि आहे त अॼु बि तव्हां अगरि माना तव्हां वटि ज़रूरु अॼु जी जेका इवेंट जा क्लिप्स हूंदा बिल्कुलु, त उनमें तव्हां ॾिसंदा त 2 पीपुल्स पार्टी जा काउंसलर असांजे अॼु इवेंट में हुआ। माना साईं सफदर अली साहब हो, साईं जो हाणे रवानो थियो आहे, ऐं हाजी साहब जेको वाइस चेयरमैन असांजो उहो पीपुल्स पार्टी जो, उहो बि असांजे हिते अॼु आहे। ऐं साईं मुस्तफ़ा शाह उहो बि असांजे आहे। 3 जेके पीपुल्स पार्टी जा। बाक़ी जेके मुंहिंजा काउंसलर आहिनि उहे मूंसां अल्हम्दुलिल्लाह मूंसां गॾु हूंदा आहिनि। हर जेको इजलास असांजो थींदो आहे उन में बि हूंदा। हा, भई इजलास में कुझु काउंसिल जो
न पिया अचनि या छा उहे त हुन जा पंहिंजा इशूज़ आहिनि छा उन जो मसइलो उन जो सही जवाबु हू पाण तव्हांखे सर वार्ड नंबर 1 जो साईं सिकंदर शाह काफ़ी टाइम खां काउंसलर साईं, लास्ट में न अच्छा, पिया अचनि न। तव्हां जेकी इवेंट में असांखे नज़र आया अच्छा, नाहे जेको तव्हांजे लास्ट- वेझो आहिनि सर काफ़ी मशहूर लास्ट जेको इजलास आहे बजट इजलास थियो उन जी, में जी। साईं सिकंदर शाह हो ओके जेको असां लास्ट इजलास ठीकु आहे थियो सर ठीकु उन खां पोइ जेको मोहरम शरीफ़ जी मीटिंग थी रबीउल अव्वल जी मीटिंग में कोन हो बाक़ी जेका मोहरम शरीफ़ जी मीटिंग थियो उन में रबीउल अव्वल जी मीटिंग में इशू इहो थियो त साईं जो शायदि उन टाइम द ब्रदर इन लॉ जी डेथ थी वई हुई त साईं जेको हुआ को उमरकोट हुआ हिते पंहिंजो जेको हुन हुआ बाक़ी जेके इशूज़ थियनि था त बिल्कुलु ई उन आऊं बि इन शइ मुतफ़िक़ आहियां तव्हांजी राय ते त काउंसलर्स खे पंहिंजे पंहिंजे वार्ड्स खे संभालणु घुरिजे जेके अहिड़ा मींहं जा इशूज़ जेके थियनि था त उन्हनि खे उहो हाणे इनशा ताला उहा टीम जेकी ठाहींदासीं असां पंहिंजे काउंसलर सभिनी खे इहो ई अर्ज़ु कंदसि त बसि मुंहिंजे मथां डिपेंड न करियो तव्हां पाण बि उन शइ ते हिकिड़ो एप्रिशिएट पार्टिसिपेट करियो, करियो ठीकु आहे। उन शइ ते मटियारी जी आवाम लाइ सर तव्हांजे तरफ़ां को मैसेज साईं मटियारी वारनि जे लाइ बसि मैसेज ख़ासि करे नौजवाननि जे लाइ ई आहे त नौजवान ही जो मंशियात खां थोरो पासो कनि ऐं इहा असांजी मुस्तक़बिल मां जेके नौजवाननि जी ज़िंदगी बर्बादु करे चुका आहिनि ख़ासि करे आइस जो जेको वॾो असांजे हिते फुक़दान माना को वॾो बहिरान असांजे जहिड़ो आहे त जेको हर जेको नौजवान तक़रीबन इन में जेके नौजवान जे मुब्तला बि थियनि ऐं उन्हनि सभिनी खे इहो हथ ॿधी रिक्वेस्ट कंदुसि त तव्हां ई असांजो मुस्तक़बिल आहियो तव्हां पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहियो ऐं तव्हां महिरबानी करे पंहिंजी सिहत जो ख़्यालु करियो ऐं इन शइ खां पासो करो उन शइ खां जेको जेतिरो निकिरी सघो महिरबानी सर साईं मुर्तज़ा शाह असांखे टाइम ॾिनो सर महिरबानी तव्हांजी व्यूअर्स उमीद कयां थो हिते नंढड़ी कोशिशि नंढो प्रोग्राम तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो लाज़मी शेयर कजो मुंहिंजे यूट्यूब चैनल ऐं टिकटॉक ID खे पिणु फॉलो कजो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़